नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवान खां ख़बर ॾींदा हलूं त शहरी एहतियात खानवान जी हलफ़ बरदारी तक़रीब थी। डीसी नौशरो फेरोज़ शाहिद बिलाल राव पारां साल 2020 लाइ चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणायो वियो। हलफ़ बरदारी तक़रीब में एसी कंडियारो नईम अहमद सेतो, यूसी चेयरमैन खानवान गुलाम कुबरिया कुंदर, नौशरो फेरोज़ जे सहाफ़ी ज़ाहिद राजपर, ज़ाहिद काइम खानी, मज़हर खासकेली, समाजी अॻुवाण तारिक सेतो, नसीर कलोड़ो, प्रेस क्लब खानवान जे सदर रियाज़ पारस मल्ला, मज़हर कलोड़ो, सहाफ़ी बिरादरी समेत वॾे अंग में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि शिरकत कई, जिथे शहरी एहतियात खानवान जे उहिदेदारनि पारां आयल महिमान खे अजरक पाराया विया। अॻुवाण ख़िताब कंदे चयो त असां खानवान शहर जी भलाई लाइ नंढड़ी कोशिश वरिती है, जीअं खानवान शहर जे शहरियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे सघिजे जेको गैर मज़हबी गैर सियासी हुजे। असां हिन में कामयाब थी विया आहियूं। शहरी एहतियात खानवान सिर्फ़ हिकु समाजी एहतियात है जंहिंजो मक़सदु सिर्फ़ शहर जे माण्हुनि जी भलाई करणु आहे। शहर जा बुनियादी मसइला ख़ासि तौर ते बिजली जी लोडशेडिंग, गैस जो प्रेशर न हुजणु, रोडनि रस्तनि जे तबाह थी वञण ऐं ड्रेनेज सिस्टम जी बहाली लाइ आवाज़ उथारण, समाजी बुराई ख़िलाफ़ आवाज़ बाला ऑफिसरनि ऐं आला ऐवाननि ताईं पहुचाइणु आहे, जंहिं में असां कामयाब थी विया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़